ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम चयो आहे त खरड़ी खाए रत भत न विझे वात में। खरड़ी खाए रत भत न विझे वात में, पिड़ में पहलवाननि जी वेठी परखे पत, जिनी नेण निसत नीह न लाए तिनसी। दोस्तों, सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे हिन स्टूडियो में असां सभिनी खे भलीकार। असांजी कोशिश आहे त असां वक़्त ब वक़्तु उन्हनि शाइरनि, उन्हनि अदीबनि, उन्हनि ॾाहनि खे यादि करियूं जिन सिंधी ॿोलीअ जी झोलीअ में अणमया मोती ॾिना आहिनि। हुननि सिंधी ॿोलीअ खे शाहूकार बणायो आहे पंहिंजे शेरनि वसीले, पंहिंजे गीतनि वसीले, पंहिंजे बैतनि वसीले, पंहिंजे वायुनि वसीले ऐं पंहिंजे लिखणनि वसीले। अॼु पिणु असां हिकु अहिड़े ई नामवर शाइर खे यादि कंदासीं जंहिं सिंधी ॿोलीअ जी झोलीअ में न रुॻो सिंधी उहो कलाम ॾिनो आहे, उहो कलाम विधो आहे जंहिंमें हिकिड़े पासे दर्द आहे त ॿिए पासे जमालियात आहे, हिकिड़े पासे सिंधी केॾारो आहे त ॿिए पासे सिंध जो उहो हुस्न आहे जंहिंखे यादि करे अॼु बि असां आहूं भरियूं था पिया। यकीनन तव्हां सम्झी विया हूंदा जॾहिं सिंधी केॾारे जी ॻाल्हि ईंदी आहे त असांजे साम्हूं हिकु ई नालो ईंदो आहे ऐं उहो नालो आहे ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम जो। ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम ते गुफ़्तगू करण लाइ असां सां गॾु हिन दौर जो मुदब्बिर, मुहक़िक़, उस्ताद प्रोफेसर डॉक्टर कादिर बख़्श मंगसी गॾु आहे। कादिर बख़्श मंगसी साहब 20 खां मथे किताब लिखिया आहिनि। हुननि जी PhD ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम जी शाइरी ते आहे। असां खां आहिनि ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम जी शाइरी, उन जे दौर, शाइरी में मौजूदु मुख़्तलिफ़ फ़नी क़दरुनि ऐं जमालियात बाबति गुफ़्तगू कंदासीं। सभिनी खां पहिरियां आऊं खेनि सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे हिन स्टूडियो में भलीकार चवां थो। साईं, तव्हांखे भलीकार। ऐं संदन थोरा बि मञा थो छाकाणि त इलाही मसरूफ़ वक़्त मां वक़्तु कढी करे असां वटि आया आहिनि ऐं वक़्तु बि वक़्तु असां खां आहिनि रहनुमाई बि वठंदा रहंदा आहियूं। डॉक्टर साहब, थोरो असांखे ख़लीफ़े साहब जे दौर बाबति आगाही ॾींदा ऐं ख़लीफ़े साहब जी शख़्सियत बाबति पिणु असांखे आगाह कंदा। साईं ख़लीफ़ो नबी बख़्श क़ासिम, जीअं त हुनजो नालो नबी बख़्श हो, क़ासिम हुनजो मासात हो ऐं उहो जॾहिं गुज़ारे वियो त उनजो नालो पंहिंजे तख़लुस तौरु उन इस्तेमालु कयो ऐं हुनखे बचपन में जेको तालीम मिली सा रिप जे तरफ़ कंहिं मदरसे में, ऐं वॾो आलिम हो अरबीअ जो, फ़ारसीअ जो। ऐं पोइ जॾहिं कल्होड़नि जी हुकूमत हूंदी हुई त हीअ सीरकाणी लिगारी ढोरे पुराण ते वेठल हुआ, कढण खां 2 किलोमीटर अॻिते। ऐं हीअ सरहदी जेका आहे सा हिफ़ाज़त कंदा हुआ पंहिंजे सिंध वतन जी। 100 घोड़े जी सवारी जो परवानो उन्हनि खे मिलियल हो। मीर ठारो ख़ान वंगे पतन जे तरफ़ पंहिंजा महल ठाहियो वेठो हो। सिंध तक़सीम थी चुकी हुई ऐं उन इलाइक़े जो हू जेको हो सो सरबराह हो त उन हिन खे पंहिंजे वेझो करे रखियो ऐं उतां खां ई हिन जो अचणु वञणु थियो। साबुल सां मुहबत थियसि, पोइ हुन सां शादी कई। नोतियार, सुतियारो ऐं मिठी 3 देहूं कल्होड़नि जे ज़माने खां हिननि खे इनाम में मिलियूं हुयूं ऐं हीअ तमामु वॾो माण्हू हो। पर जॾहिं साबुल सां नींहं लॻसि ऐं पोइ अचानक हुनजो मौत थो थिए त उन खां पोइ हीउ शाइर थो थिए ऐं शाइरी में हिन सभिनी सुरनि ते तिब आज़माई कई आहे ऐं जिन जिन सुरनि ते शाह लतीफ़ पंहिंजो तिब आज़माई कई हुई। ऐं सम्झो त हीअ शाह लतीफ़ जी शाइरीअ जो पड़ाॾो आहे ऐं या उन जे वजूद जो हिकिड़ो पाछो आहे ऐं ख़्याल हिननि जा हिकु जहिड़ा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां रिसाले खे पढ़ी ॾिसंदो त हिननि जे बैतनि में इम्तियाज़ फ़र्क़ु करण जे लाइ बि तव्हांखे मसइलो पैदा थी वेंदो, मुंझारो थींदो त ख़लीफ़े जो बैत आहे या पंहिंजे शाह लतीफ़ जो बैत आहे। ऐं हिन जा अवाइली ॾींहं ॾाढा बादशाहाणा गुज़रिया ऐं बाद में ही फ़क़ीरी ज़िंदगी में आयो ऐं पोइ उहा मिठी छॾे अची रहियो टंडे बाग़े में अची रहियो
टंडे बागे खां पोइ वरी पंहिंजो बागे वाह जे कप ते अलॻि ॻोठ ॿधाई, वरी उन जो नालो बि मिठी रखियाई ऐं पंहिंजी ज़िंदगी जा हुन पूरा पसा उते कया। ऐं टालपुरनि जे दौर में 1776 ईस्वी में हिन जनमु वरितो हो ऐं 1863 में हिन जो इंतकाल थियो। ज़िंदगी जे पोयनि ॾींहंनि में हिन जेको सो पंहिंजी मसनवी लिखी, जेका 1854 ईस्वीअ में लिखी पूरी कई, जेका रामूद हिंदुस्तान काठियावाड़ जे तरफ़ उते लिखी पूरी कई। ॾाढो ख़ूबसूरत, बिल्कुलु तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त ख़लीफ़ो ॼण त लतीफ़ साईं जो तसलसुल आहे। बिल्कुलु लतीफ़ साईं जे विसाल खां ठीकु 24 साल पोइ ख़लीफ़े नबी बख्श क़ासिम जो जनमु थिए थो ऐं जेको सिंध जूं 2 साहिबियूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसे थो। 1776 में संदन जनमु थिए थो। 1783 में हिते कलोड़नि जो दौरे हुकूमत पूरो थो थिए ऐं मीरनि जी साहिबी शुरू थी थिए। मीरनि जी समूरी साहिबी हुन पंहिंजे अखियुनि सां ॾिठी। 1843 में हिते अंग्रेज़ सरकार अची था वञनि, जिन जो बि ॻच सुबल के 20 साल तक़रीबन हू मीरनि जी साहिबी जा बि ॾिसे थो। त इहो समूरो दौरु सिंध ते ॾुखियो दौरु बि आहे, पर आउं चवां थो त ख़ुशहाल दौरु बि आहे। सिंध जी ख़ुशहाली जो दौरु बि हुई आहे ऐं ख़ुशहाली ई इहो कारण हुई जो अंग्रेज़नि सिंध ते काह जो फ़ैसिलो कयो ऐं हिते जंगियूं लॻियूं ऐं जंहिंखां पोइ अंग्रेज़नि सिंध खे फ़तह कयो ऐं उनखां पोइ वरी हू 1947 में सिंध छॾे हलिया विया। त हाणे इहो दौरु समूरो जेकॾहिं असां ॾिसूं, ख़ासि तौर ते हिकिड़ी त तारीख़ आहे उहा जेका मौरखनि लिखी आहे। ॿी तारीख़ उहा आहे जेका असांखे शाइरी में मिले थी। शाइरी में ॾाढी दिलचस्प तारीख़ मिले थी असांखे। हाणे असां जॾहिं बि इश्क़ ऐं मोहबत जी ॻाल्हि कंहिं बि शाइर वटि पढ़ंदा आहियूं त यकीनन लॻंदो आहे त इहो दौरु ख़ुशहाल दौरु हूंदो, छाकाणि त इश्क़, मोहबत, प्यार, हुसन इहे सभु शयूं तॾहिं थियूं अचनि जॾहिं माण्हू पाण भरो आहे, जॾहिं नान नफ़ो हुन वटि मौजूदु आहे। अयाज़ जॾहिं चए थो न त ढो बिना ढोलिया कान्हे साञा सूंहं जी, त साञा सूंहं जी बि तॾहिं थी थिए जॾहिं माण्हू जेको आहे सो हर तरह सां पाण भरो आहे। त ख़लीफ़े जी शाइरी जो वॾो हिसो असांखे जमालियात ते मिले थो। उन में सूंहं जो ज़िक्र आहे। हिकु ॿ शयूं पढ़ी करे पोइ वरी अॻिते वधूं था त मांग भिॼायसि मींहं राति रमंदे ढोलसी। ॾाढी ख़ूबसूरत शाइरी आहे ऐं उहे लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि ख़लीफ़े पंहिंजी शाइरी में जिन जो नेमुल बदल ॼण त असांखे ॿी शाइरी में नथो मिले या घटि थो मिले। मांग भिॼायसि मींहं राति रमंदे ढोलसी, मींहं भिॼायसि मांगड़ी नेण टिमायसि नींहं, कांध निपूड़ियसि कपिड़ा हाज़ुर वेही हीअं, जीअं पखे टिमनि पांदड़ा अखियूं वसनि ईअं, क़ासिम कांध सुहागणियूं रमन रातो ॾींहं। छा त शाइरी आहे, छा त ख़ूबसूरती आहे। मींहं जो चौरे मां टिमण ऐं उनखे अखियुनि जे टिमण सां तशबीह ॾियणु, या जेका हुनजी सींध आहे उहा त मींहं में भीगी आहे, पर हुन जूं अखियूं नींहं जे करे पुसियल आहिनि या नींहं जे करे पुसियल। ख़लीफ़े जी जमालियाती शाइरी बाबति कुझु साईं इन सिलसिले में आउं अर्ज़ु कंदो हलां त ख़लीफ़े नबी बख्श क़ासिम जी जेका शाइरी आहे, हिकु त उहा असांखे घणी पूरी तरह मिली कोन सघी आहे ऐं कुझु 3 बैत नवां मिलिया आहिनि। ताज जोए खे उन मूंसां ज़िक्र कयो उन्हनि जो, सो बि हुनखां अलाए किथे मिस थी विया आहिनि। ऐं ख़लीफ़े साहिब जो जेका शाइरी आहे त आउं चवां थो त जीअं तलवार वढे थी, लतीफ़ साईं ईअं आहे त हीउ चाकू वारो कमु ॾिए थो, तेज़ चाकू वारो। हाणे जेको सुर सारंग आहे, रुगो इहा शइ त जमाल आहे इन बैत में, वाई में जेको तव्हां पढ़ी आहे, कांध निपूड़ियसि कपिड़ा हाज़ुर वेही हीअं, पर हुन जीअं ॿियो हिकिड़ो बैत आहे, उत्तर खिवे ॾखण खिवे खिवे ओभर अॼु, ॾूर ॾोगाहा भॼ जो मींहं मुंहुं ॾेखारे। हाणे ॾिसो न, जमाल रुगो इन शइ में बि कोन्हे, जमाल बरसाति पवे थी, पखा पखनि साम्हूं सूहन साई रेल, जीअं पखा माण्हुनि जा ग़रीबनि जा हीअं हिक ॿिए सां गॾु ठहिया पिया आहिनि, त हू उहो मंज़र थो पेश करे त जीअं रेल आहे, हुनजा गाॾा आहिनि, ईअं हू सूहनि पिया। त सॼो सुर सारंग
जीअं अब्दुल वाहिदारी सर चयो त ख़लीफ़े साहिब जो सुर सारंग जेको आहे सो मोहन जे दड़े जी स्टोप आहे। वाह वाह। त ख़लीफ़े साहिब जो ख़ासि तौर ते ॿी बि शाइरी तमामु भली आहे, जीअं सुर ससुई आहे, मारुई आहे ऐं सुर केॾारो आहे। उनखे त पंहिंजो जमाल आहे, हू केॾियूं हिमतूं थो ॾियारे, केॾियूं बहादुरियूं थो ॾियारे, उहे सभु शयूं आहिनि। पर सुर सारंग जेको आहे सो ख़लीफ़े साहिब जो ग़ज़ब जो आहे। तव्हां दुरुस्त चयो त हीअ कमाल जूं जेको तशबीहूं आहिनि जेके हुनजे इन सुर में आहिनि। यकीनन इहो ऐं हिन जे जॾहिं असां ख़लीफ़े जो सारंग पढ़ूं था त हुस्न ऐं जमाल जो उहो परतव असांजे साम्हूं थो अचे जेको हैरान करे थो छॾे। लतीफ़ साईं जो सारंग पंहिंजी जाइ ते ॾाढो ख़ूबसूरत आहे, ॾाढो ख़ूबसूरत आहे। अंदरि कुंडी ॿाहिरि ताज़ी पखा पट सुहन, सुरही सेज पासे पिरी, मर पिया मींहं वसन, असां ई पिरनि शाल होन बराबरि ॾींहणा। पर ख़लीफ़े खे बि जॾहिं असां पढ़ूं था त मारू हाथे मेंदड़ी, ढोलो हाथे तरार। जी, मारू छोकिरी आहे, उनजे हथ में मेहंदी लॻल आहे ऐं ढोले जे हथ में तलवार आहे। ढोलो मारे एक दो, मारू लाख हज़ार। हू जंहिंजे हथ में तलवार आहे उहो त हिकु ॿ माण्हू मारे थो, पर हू जेका औरत आहे, हसीन औरत आहे, जंहिंजे हथ में मेहंदी लॻल आहे, उहा लखे हज़ारे माण्हू मारे विझे थी। इहो हुस्न जो असरु आहे। ऐं इन ई सुर में इहा आहे हिंदी शाइरी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़लीफ़े नबी बख़्श कासिम चईनि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में शाइरी कई आहे, सिंधी, उर्दू, हिंदी, सराइकी। वाह। हाणे इहा राजस्थानी जेका आहे सा हिंदी आहे। ऐं इन में हिकिड़ो ॿियो बैत तव्हांखे ॿुधायां त मारू हाथे मेंदड़ी, ढोले हाथे कमान। वाह। ढोलो मारे मरगड़ा, मारू लाल, वाह, माना हरण थो मारे। वाह। मारू लाल जवान। ऐं मारू जेका आहे सा जवाननि खे मारे थी विझे। त जेतोणीकि हिन जी ख़लीफ़े साहिब जी जेका हिंदी शाइरी आहे थोरी आहे, ऐं जेके उर्दू शाइरी आहे जेका उन में बि 21 ग़ज़ल आहिनि, ऐं उहे त पुराणी नोअ जा चयल आहिनि जेके ज़हन खे माना टच नथा कनि, महसूसु नथा थियनि, रेख्ता जे स्टाइल में आहिनि, आहिनि ख़ूबसूरत आहिनि। पर उन में पान चॿाणण जो ज़िक्र कुझु अहिड़े क़िस्म जूं शयूं आहिनि, उन वक़्त जी जेका मुरवज उर्दू ज़बान हुई उन में हुन इहे ग़ज़ल चया आहिनि। त सराइकी वारी शाइरी जेका आहे ख़लीफ़े साहिब जी, जंहिंमें लोली आहे, टी अखरी आहे, जेके सी हरफ़ी पाण चऊं था, उहा बि ॾाढी सुठी आहे। ऐं पंहिंजो सुर जोग ऐं झंगलो आहे, उहे बि ॾाढा कमाल जा सुर आहिनि, जंहिंमें सूफ़ी ख़्याल आयल आहिनि। जीअं ख़लीफ़ो सूफ़ियाणे ख़्यालनि वारो शाइर हो, सूफ़ियनि जा उन ते असरात मुरतब सचल साईं जो नंढो हमसर आहे। हा, नंढो हमसर आहे, छो त सचल 1739 में ॼाओ आहे त ख़लीफ़ो पंहिंजो 1774 में। कुझु सालनि जो फ़र्क़ु आहे। लतीफ़ साईं 1752 में इंतकाल कयो आहे। त इहो जेको दौरु आहे जेको सो सॼो गॾियल आहे, ऐं उन ज़माने में लतीफ़ साईं जो वॾो चर्चो हो। ऐं शाह लतीफ़ जी शाइरी खे ख़लीफ़े ख़ूब पढ़ियो, हर जाइ ते पढ़ियो। ऐं उते ख़लीफ़े साहिब जे तव्हां मज़ार ते वेंदो त उते अञा ताईं उनजी ओताक बीठी आहे, वॾो महिमान नवाज़ो। ऐं उनजी उते महफ़िलूं थींदियूं हुयूं मौसीक़ी जूं, ऐं इहे बैत सभु पढ़िया वेंदा हुआ, सम्झा वेंदा हुआ, ऐं वॾो कलाकार हो पंहिंजे वक़्त जो। थोरो इहो लतीफ़ साईं जी ज़िंदगी सां ख़लीफ़े जी ज़िंदगी थोरी थोरी मिले बि थी। जेको इश्क़ आहे ॿिन्ही जो, उनखे जेकॾहिं ॾिसूं त इश्क़ जे करे लतीफ़ साईं खे बि इलाही तकलीफ़ूं पहुतियूं, ऐं साॻे ई इश्क़ जे करे ख़लीफ़े साहिब खे बि इलाही तकलीफ़ूं पहुतियूं। त इहे ऐं कुझु हालतूं मिलंदड़ जुलंदड़ ज़रूरु आहिनि। ज़ाहिर आहे शाइरी एॾी ख़ूबसूरत तॾहिं थिए थी जॾहिं हादसनि मां गुज़रे थो। ऐं मूंखे हिंदी जो हिकिड़ो शेर थो ख़लीफ़े जो यादि अचे त कुंजा राति करारियो टोले टोले 20 जे टोले में राति जो कुंजूं हितां गुज़रियूं, कुंजा राति कुरारियो, हुननि जो कुरारियो आवाज़ु आहे, हू कुरकंदियूं वयूं पए 20 जे टोले में। त सुते ढोल संभारियो मारी उरली भागी ईस। सुते सुते ई मूंखे मुंहिंजो महबूब यादि पियो, ऐं मूं खट जी ईस में या बाही में भाकुर विधो, उहो एॾी शिदत सां मूं भाकुर विधो जो उहा ईस टुटी पई। त इहो हिकिड़ो शदीद ख़्यालु आहे शाइरी जो, जंहिंजो मिसाल आऊं सम्झां थो त शायदि ई कंहिं ॿोली जी शाइरी में मिलंदो हुजे। हा, बिल्कुलु आऊं इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त ख़लीफ़े साहिब जा जेके मुरीद हुआ
हिंदुस्तान वारे पासे उते हिन जो अचणु वञणु थींदो हो। इहा मारवाड़ी ज़बान इन में बि हुनखे दस्तरस हासिलु हुई। ऐं उन खां सवाइ त हुन वटि जेके मुरीद ईंदा हुआ, जीअं असांजो रोयल फ़क़ीर हो, उन बि हिंदी तमामु घणी शाइरी कई। त ख़लीफ़े साहब ते रोहिल जो बि असरु आहे, छो त 1834 में जनमु रोहिल जो थियो, उनजो असरु बि उहा शाइरी बि हिन जे नज़र मां गुज़री। उहो वॾो मुआसिर हो ख़लीफ़े साहिब जो। त इहे सभई जेके शाइर हुआ, जीअं कड़ी कड़ी सां मिलियल आहे, त इन्हनि कंडड़ी वारा, रोहल वारा ऐं मुराद फ़क़ीर वारा, इहे सभिनी जो असरु हिन ते आहे, यकीनन आहे। अच्छा, ख़लीफ़े जी शाइरी जो हिकिड़ो तमामु वॾो हवालो आहे उनजो केॾारो, जी जी, जेको खरड़ी वारी जंग ते हुननि लिखियो। ऐं कमाल जो केॾारो आहे, शाह साईं जो केॾारो करबला जे पस मंज़र में लिखियलु आहे। ऐं ख़लीफ़े जो केॾारो, ख़लीफ़े नबी बख्श क़ासिम जो केॾारो खरड़ी वारी जंग जे पस मंज़र में लिखियलु आहे। इहा जंग जेका मीरन ऐं शाह शुजा जे विच में लॻी खरड़ी वारे मक़ाम ते, उन में केॾारे जो हिकिड़ो बैत आहे त हलो हलो मांझिया वेरिन वठूं वेर। केॾो ख़ूबसूरत आहे। ऐं जंग जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ विढ़ण लाइ हिकिड़ो शाइर कीअं ललकारे रहियो आहे ऐं शाइर कीअं सॾे रहियो आहे पंहिंजनि दोस्तनि खे। हलो हलो मांझिया वेरिन वठूं वेर, जीअण थोरा ॾींहं पोइ गणबा पेर, थींदो सॾु सवेर सुबुह शहीदनि खे। त जीअण थोरा ॾींहं आहे ऐं सुभाणे रुगो ॻाल्हियूं ॻणबियूं ऐं पेर गणबा, त केरु केतिरो विढ़ियो, कंहिं धरती जे लाइ कहिड़ी क़ुर्बानी ॾिनी। त ख़लीफ़े जे केॾारे ते थोरी ख़लीफ़ो उन टाइम में ही ख़ैरपुरी हो, छो त पीर साहिबनि जो ही ख़लीफ़ो थियो हो, दस्तारबंद ख़लीफ़ो हो। उते मुर्शिदनि वटि हिन जो अचणु वञणु थींदो हो। ऐं पोइ हिन खरड़ीअ ते जेका इहा जंग लॻी, उन ते हिन शाइरी कई ऐं ॿियनि बि कई, पर उहा फ़ारसी ॿोलीअ में कई। जीअं तव्हां सवेरे चयो आलम इहो, त हुन ख़लीफ़े चयो त खरड़ी खाए माह पीए रत पियारी, वेठी सॾे शाह जो ॾींदो सिर ॾिया अचिजी। वाह 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 वाह। हाणे शाह, उहो शाह ॿ आहिनि, हिकिड़ो ग़ुलाम मुर्तज़ा शाह आहे, ॿियो मोहम्मद कासिम शाह। वाह वाह। पर हिते ज़िक्र जेको आहे सो मोहम्मद कासिम शाह जो आहे। मुर्तज़ा जो ज़िक्र हीअं आहे त मुर्तज़ा जे मन में विढ़ण जी वाई, वाह वाह, शुजा सालिम संगती साणस सिपाही, वाह वाह, कज़ा इलाही आई सिर अमीर जे। वाह। त हाणे मुर्तज़ा शाह ऐं कासिम शाह पाण में सॻा प्यारा दोस्त हुआ। वाह वाह। ऐं उन्हनि जा रूहनि जा रिश्ता हुआ। ॿई हिकिड़े टाइम ते आदम शाह जी टकरीअ ते चढ़ंदे गोलनि जो बख बणिजी शहीद थिया। त इते ख़लीफ़ो कासिम शाह जो ज़िक्र थो करे, खरड़ीअ खुपनि पेर त मूं वॾो वस कयो, कोड़े भॻा केतिरा ॿुधी दंग दिलेर, वॾो सुॼे वीर कंहिं पर कुही काटिया। त ख़लीफ़े साहिबु हिते ॾाढो इमोशनल थो थी वञे, छो त पंहिंजे धरती अथसि, पंहिंजा माण्हू अथसि, पंहिंजी सिंधी क़ौम अथसि। बेदर्दीअ सां उन्हनि जो क़तलु ॾिसे थो, त पोइ उन में इहे जेके जज़्बात अचनि था, जेके उन केॾारे में बयानु कया आहिनि। मोटिया मादरज़ाद पुट पीअण जा राया, माउनि जा पुट जेके सचा आहिनि उहे हिते बीहनि था। पुट जेके पीअण जा आहिनि से मैदान वठी बीहनि था, भॼनि नथा। विया विसारे निकिरी यार न कयाऊं यादि, संदो सोभ सवाद सिर फिरोशन सपजे। ॾिसो केॾो अञा चवे थो, कटारो मां कढ वेरीअ जे विजूद मां, कटारो मां कढ वेरीअ जे विजूद मां, वढियो वेठो वढ उंडो विझी अंगरा। हाणे हिते कल्ह असां ॾिठो पिए त उंडो लफ़्ज़ जेको सो लुगत में बि नथो मिले। उंडो मूंखे मुंहिंजे उस्ताद ॿुधायो त जॾहिं कंहिंखे कातणी कोहबो आहे त पोइ आङरनि सां जॾहिं हुनजा ओझरियूं कढबियूं आहिनि न, इहो लफ़्ज़ उंडो उते इस्तेमालु हुन कयो आहे। त वरी जेकॾहिं काइर आहे, को माण्हू आहे पंहिंजी क़ौम वारो आहे, मैदान नथो मल्हाए, त उन लाइ बि चवे थो, काइर संदे कन ते ॿोली हॾ मां ॿुध। जेको भाड़ियो आहे, गद्दार आहे, भॼी थो वञे त हुनजी ॿोली बि तूं न ॿुध, छा थो चवे। मर त मोचारो थिए ही न मोटण मुंद, कच्छनि मंझां कुंद पटे कढ पठाण। त उते ही विढ़े थो ऐं उते ललकार करे थो। ऐं हिकिड़ी माई आहे पंहिंजे मुड़ुस खे थी चवे, जेकॾहिं तूं भॼी आएं, जे तूं भॼी आएं ता तूं
कांधम तुंहिंजी कुछ भेण या जे तूं भॼी आए ता तूं कांधम कुछ हा वेह कूड़ाए कोॾ सां मादर झोलीअ मुछ ही ॾाढ़ी पखी पुछ खूंद त खाॾी उजरे आहे जेकॾहिं तूं भॼी थो अची त बहितर आहे त तूं मुछ कूड़ाए माउ जी झोलीअ में वेह वेही रह। ऐं इहा हिकिड़ी असांजे हू क़ौमी तइलीम ॾिए थो, असांखे दर्स थो ॾिए त साईं जी एम सैद हिकिड़ी जाइ ते क़ुर शरीफ़ जो रेफरेंस ॾिनो आहे वलक़द ख़लक़नल इंसान मिनल तीन, असां इंसान खे मिटीअ जे जोहर मां पैदा कयो आहे इन लाइ त वतन सां वफ़ादार रहे, धरतीअ जो गद्दार न थिए। वाह वाह, मक़सदु ई थो ॾाढो थिए ख़ूबसूरत। त असां माण्हू जेकॾहिं पंहिंजे वतन सां पंहिंजे सिंधियुनि सां वफ़ा नथा करियूं त पोइ असांजो जीअण ई अजायो। ऐं पोइ उहा जेका ॾाढ़ी आहे उहा ॼण त पखी जो पुछ आहे, माना केतिरी समाजी क़दरनि जी ॻाल्हि आहे। जी जी ॾाढ़ी जेका शानाइतो हिकिड़ो जोहर सम्झो थो वञे हिकिड़े मुड़ुस जो, या हथें चकें कातीअं विढ़ज वेरीअ सां। इहो सॼो जेको विढ़ण जो मंज़रु आहे सिंध जो आहे ऐं सिंध जी लड़ाई आहे। सही। ऐं हिते वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि न ख़लीफ़ो करे थो केॾारे में त कलंगी चइबो आहे पटके खे, हा हा कलंगियूं जिन कपार में पाए तिन परख, धरती उन्हनि जो उन्हनि जी परख थी वठे। जेके वॾा पटका आहिनि जेके विढ़नि था उन्हनि जी परख धरती थी वठे। कलंगियूं जिन कपार में पाए तिन परख, हणे हथ हाथीअ खे ॿी सभु महंदा मख, विया उॾामी कख पिड़ तां पाहण न चुरे। वाह वाह वाह। इन बैत खे शेख अयाज़ बि कोट कयो। वाह। त चई ही कमाल जो बैत आहे। ऐं उन इहो बि चयो हो त जेकॾहिं शाह लतीफ़ न हुजे हा त ख़लीफ़ो लतीफ़ हुजे हा। हा 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 हा। वाह वाह वाह। वॾा लफ़्ज़ आहिनि, इहे ॻरा लफ़्ज़ आहिनि। ऐं हुन जे बैत में जेका परफेक्शन आहे ख़लीफ़े साहिब जे, उहा किथे सचल में बि घटि थी महसूसु थिए। हालांकि सचल कमाल जो शाइर आहे, पर हुन सिट जी परफेक्शन जेका आहे सा लतीफ़ वारी रखी। या आख़िरी सिट वरी पढ़ो। कलंगियूं जिन कपार में पाए तिन परख, हणे हथ हाथीअ खे ॿी सभु महंदा मख, विया उॾामी कख पिड़ तां पाहण न चुरे। पिड़ तां पाहण न चुरे, जेको जंग जे मैदान में जेको जबल थी करे बीठो आहे, मज़बूत थी करे बीठो आहे, उहो न चुरंदो। हालांकि लतीफ़ साईं जेको केॾारे में दहलिया त दलेर पसी हमलो मीर हुसैन जो, उते केतिरा दिलेर हुया, पिड़ ते पतल हुया, पर जॾहिं मीर हुसैन हमलो कयो त दहलिया त दिलेर उन्हनि खां धरती छॾाइजी वई पेरनि मां। पर हिते जो जेको पहलवान आहे उहो जबल थी करे धरती ते बीठो आहे, जेको चुरे कोन थो, कख पन त उॾामी था वञनि। बेअख्तियार चवे थो त हीअ गुल गोले शाह, गोले शाह जो पुटु मुर्तज़ा शाह। उन ते वॾी मज़ार आहे साईं, फ़कीर कादिर बख़्श जा कुबा आहिनि खैरपुर जे पासे में, उते शानदार मज़ार ठही पई आहे मुर्तज़ा शाह ऐं गोले शाह पे पुटनि ते। ही गुल गोले शाह परखा कारण पोखियो, कंदो संज सुबह मुक़ाबिलो मैदान में। ऐं वरी ॾिसो न ख़लीफ़े साहिब जे केॾारे जी हिकिड़ी ख़ुशूसियत आहे त जेके जेके माण्हू विढ़िया आहिनि मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा, उन्हनि खे ज़ात सां यादि कयो अथसि। जीअं मरी ज़ात मुड़ीअ जे तंहिं कूअ डिॼे कीअं, ज़ाहिर बुत बशर जो सीने अंदरि शींहं, तिनी चाढ़े चीअं कलंगियूं जिन कपार। वाह 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 वाह। उन्हनि खे इन मौत जे मुंहं में थो उछले जेके जिन खे कलंगियूं आहिनि। त आउं सम्झां थो त मरी, निज़ामाणी, मीर, टालपुर, सैयद, तमामु घणा दिलेर, घणा निज़ामाणी बि विढ़िया, निज़ामाणी विढ़िया, चांडिया विढ़िया ऐं सैयद विढ़िया। ऐं अञा बि तहक़ीक़ कजे, मूं त जेको किताबु लिखियो उन में त वधि में वधि के 20-25 शहीद आया आहिनि, पर हीअ जंग लॻी खैरपुर में आहे ऐं सखर जे विच में खरड़ीअ जे मैदान ते, त इन में आउं जिसकाणी बि विढ़िया आहिनि, जिसकाणी बि इन में शामिलु आहिनि। ऐं उन्हनि बाबति जेका बुनियादी ॼाण मूंखे ॾिनी सा साईं लाल बख़्श जिसकाणी प्रोफेसर, त उन इलाइक़े में रही मूं वञी इहा तहक़ीक़ कई हुई। ऐं पोइ इहे सभु शयूं जेके मूंखे मिलियूं, फ़ारसी में मिलियूं, सिंधीअ में मिलियूं, उन्हनि खे यकजाए कयुमि। ऐं ॿी हिकिड़ी मंज़ूम आंदल फ़क़ीर माछीअ जो कलाम मिलियो, उनखे बि हिन किताब में शामिलु करे ऐं मूं पंहिंजे सिंधी ॿोली ऐं अदब जे कम में इस्तेमालु कयो। ॾाढो ख़ूबसूरत दोस्तो,
यकीन कयो त असां त जंहिं वक़्तु ख़लीफ़े ख़ासि तौरु ख़लीफ़े जे केॾारे ते गुफ़्तगू पे कई, असांखे लॻो त ईअं ई पए त शाह शुजा सां मीरनि जी जंग असांजे साम्हूं पई थी। इहा मंज़रकशी ऐं इहो मंज़रकशी जो कमाल यकीनन ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम जो आहे। ख़लीफ़ो नबी बख़्श क़ासिम सिंध जी शाइरी जी तारीख़ जो उहो जोहर आहे, जंहिं हिकिड़े पासे सिंध जी सूंहं खे महफ़ूज़ कयो आहे, ॿिए पासे सिंध जी जंगियुनि खे महफ़ूज़ कयो आहे ऐं जंगी जोधनि खे हुन सलाम पेश कयो आहे। ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम ते कमु थियणु खपे। डॉक्टर क़ादिर बख़्श मग़ज़ी साहब जन PhD कई आहे। नौजवान शाइरा साबिया सांगी ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम जे शाइरी ते MPhil कई आहे वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी मां डॉक्टर नायब हुसैन लगारी जे निगरानी में। अञा वधीक कमु करण जी ज़रूरत आहे, ख़ासि तौर ते उहा शाइरी जेका गुम थी वई आहे उनखे ॻोल्हण जी ज़रूरत आहे। उनजी मसनवी ते वधीक फ़िक्री अंदाज़ में कमु करण जी ज़रूरत आहे, छाकाणि त ख़लीफ़े जी शाइरी तारीख़ जो केॾारो आहे। ख़लीफ़े जी शाइरी उन दौर जी शाइरी आहे जंहिं दौर सिंध जे लाइ ॼण त फ़ैसिला कुन ॻाल्हियूं साम्हूं आंदियूं। हिकिड़ी डायनेस्टी मटिजे थी, कलोड़नि जो दौरु पूरो थो थिए, टालपुरनि जो दौरु अचे थो, टालपुरनि जो दौरु पूरो थो थिए, अंग्रेज़नि जो दौरु अचे थो। हीअ सिंध जे विगोड़ ऐं विलोड़ जे तारीख़ जो केॾारो आहे जेको असांखे ख़लीफ़े जी शाइरी में मिले थो। ख़लीफ़े पंहिंजी शाइरी में उहे आफ़ाक़ी क़द्र महफ़ूज़ कया आहिनि, उहे समाजी क़द्र महफ़ूज़ कया आहिनि जिन खे सम्झणु अॼु असांजी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं इंतिहाई थोराइतो आहियां प्रोफेसर डॉक्टर क़ादिर बख़्श मग़ज़ी साहब जन जो, जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो ऐं हिते असां सां ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम जी शख़्सियत, उनजे दौर ऐं उनजी शाइरी बाबति गुफ़्तगू कई। वरी कंहिं नए प्रोग्राम में कंहिं नए महिमान सां कंहिं नए मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾियो। साथ सलामत, सिंध सलामत।